इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू हिन महफिल में असांजो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। सोने सरदार जे सदके रब करीम असां सभिनी के दुनिया आखिरत जूं भलायूं नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, वक्त ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। दिलयुनि मंझां हया, रहम, तरस मोकिलाए वियो आहे। वॾे नंढे जी सुञाण न रही आहे। अॼु हिकु ख़ासि बीमारी माण्हुनि में काहिजी पई आहे, अब्बे अम्मा जी बेफ़रमानी। अब्बे अम्मा जी इज्जत न रही आहे। वो अबो जे वातन जा गिरह कढी खाराया, उहा जीजल अम्मा जेका सॼियूं सॼियूं रातियूं ओजागा कंदी रही, लोलियूं ॾींदी रही, उन अम्मा जी इज्जत न रही आहे। प्यारा दोस्तों, इन बारे में कुछ दिल जो हाल तव्हां सां अर्ज करण चाहियां। अब्बे अम्मा जी इज्जत छा है ऐं माण्हू अॼु कहिड़ी रविश ते हली पिया है। प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम मंझां जेकी चंद लफ्ज़ मूं पढ़िया, बारी तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो, व बिल वालिदैन एहसाना, ऐं पंहिंजे अब्बे अम्मड़ सां एहसान कयो, अब्बे अम्मा सां चङाई कयो, नेकी कयो, भलाई कयो। इहो अल्लाह जो फरमान आहे। अज़ीज़ान गिरामी, कुरान पाक में ॿी जाइ ते रब्बुल आलमीन ईअं बि फरमायो आहे त तव्हां अब्बे अम्मा जे लाइ पंहिंजे रहम जूं खंभड़ाटियूं खोलियो। वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। इहा दुआ घुरो, मुंहिंजा मौला, जीअं हुन नंढपण में मूंखे प्यार ऐं पाबोह सां पालियो हो, मुंहिंजा मौला तूं उन्हनि मुंहिंजे अब्बे अम्मड़ ते रहम कर। अबू अम्मा जहिड़ा हुजनि त उन्हनि सां एहसान, चङाई ऐं नेकी कयो। अगरि गुज़ारे वञनि, दुनिया तां पर्दो करे वञनि, तब उन्हनि जे लाइ रहमत ऐं मग़फ़िरत जो दुआऊं घुरो। मदीने वारे साईं सुहिणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो है। सलात शरीफ। हबीबन करीमन फरमायो, रज़ाउर रब
फी रिदल वालिद व सख्तुर रब फी सख्तिल वालिद। अल्लाह जो रज़ामंदो पीउ जी रज़ामंदी में, अल्लाह जो डमर, खुदा जो कहर ऐं गज़ब, खुदा जी नाराज़गी अबे अम्मा खे नाराज़ करण में आहे। की ख़बर पए तो ते रब राज़ी आहे या नाराज़ आहे? निहार अबू राज़ी थई, जीजल अमड़ राज़ी थई, समझो त अल्लाह बि राज़ी आहे। जेकर अबो ऐं अम्मा नाराज़ आहिनि त पक ॼाण तुंहिंजे मथां रब बि नाराज़ आहे। असहाबी आयो मुझे सोहणे हबीब जी ख़िदमत में अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, दिल चवे थी जिहाद ते वञा। काॾे वञा? जिहाद ते वञा, खुदा जे रस्ते में वञी जिहाद कयां, पंहिंजो सिर खुदा जे राह में वञी कुर्बान कयां। केॾो वॾो जज़्बो आहे, केॾो वॾो जज़्बो आहे। इंसान खे सभ खां प्यारी जान हूंदी आहे जी। जान कुर्बान करण जे लाइ दिल में अज़्म खणी निकितो आहे त खुदा जे रस्ते में वञी जिहाद कयां, शहादत जो दर्जो माणियां। अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, अबो अमड़ कुराइड़ा हुयमि, उन्हनि खे रोंदो छॾे आयो आहियां। उन्हनि जो ख़िदमत गुज़ार मां ई हुयुसि, पर मूंखे सरफरोशी जां फशानी जे जज़्बे वेहण न ॾिनो। दिल चयो त दिलबर नबी जे दीन तां सिर घोरे छॾियां, पर अबे अमड़ इजाज़त न पे ॾिनी। जे निकतुसि त उहे रोअण लॻा, या रसूल अल्लाह, उन्हनि खे रोंदो छॾे मोटियो आहियां, तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां त जिहाद ते वञा। मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो, मोट, वापसि वञ। जीअं उन्हनि खे रोंदड़ छॾे आयो हुई, तीअं उन्हनि खे वञी खिलाए। जीअं अबे ऐं अमड़ खे रोंदो छॾे आयो हुई, वञी उन्हनि खे राज़ी करे उन्हनि खे खिलाए। तुंहिंजे लाइ इहो जिहाद आहे, इहो तुंहिंजे लाइ जिहाद आहे। हाँ? अज़ीज़ान गिरामी, अबो ऐं अमड़ अगर इजाज़त नथा ॾियनि त जिहाद जहिड़े अज़ीम इस्लामी रुकन, जिहाद जहिड़े नेक ऐं सालिह अमल जी बि तेसी इजाज़त न आहे जेसी अबू ऐं अम्मा इजाज़त न ॾियनि। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन सलाम रदी अल्लाह तआला अन्हु अहले किताब आलिम हुयो, तौरात जो, ज़बूर जो, इंजील जो आलिम हुयो। मदीना मुनव्वरह में रहंदो हुयो। तिरमिज़ी शरीफ में भी हदीस आहे, मुस्नद अहमद बिन हंबल में भी हदीस मौजूद आहे। जेॾी महिल मदीने वारा साईं हिजरत करे मक्के मझां मदीने पाक ॾे आया। काॾे आया? सुभान अल्लाह। ॿी रिवायत में अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे त जंहिं ॾींहुं मदीने वारा साईं मदीने में आया, उन ॾींहुं मदीने जा दरो दीवार चिमकी पिया। मदीने शरीफ जा दरो दीवार चिमकी पिया। ही रिवायत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु वारी चए थो, जेॾी महिल महबूब सोना मदीने में आया, इंजफल अन्नास इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माण्हू टोलनि जा टोला, जथनि जा जथा, को हेॾो पियो अचे,
को होॾों पियो अचे दीवानवार मस्तानवार झूमदा दिलबर नबी जे दीदार जे लाइ पिया अचे। हर कंहिंजे मन जी ख्वाहिश हुई त जंहिं सोने जो इंतजार हुयो त हबीब अचण वारा आहिनि। मदीने जा माण्हू मदीने मुनव्वरा खां मैलनि जा मैल ॿाहिरि निकिरी जबलनि ते पहाड़नि ते वणनि ते वेही इंतजार कंदा हा मके जा रस्ता ॾिसंदा त केॾी महिल तो सोनो अचे। जेॾी महिल ख़बर पई हबीब अचनि पिया त पोइ मखलूक जोक दर जोक फौज दर फौज टोलनि जा टोला मुझे सोने सरदार जे दीदार जे लाइ तकड़ा तकड़ा वञनि पिया। जी मां बि हिकिड़े टोले में गॾिजी पियुसि। मूं बि चयो त इन सोने जो मां बि दीदार वञी कयां। जेॾी महिल मां आयुसि ऐं महबूबनि जे रुखे पाक ते नज़र पई, हबीबनि जे हसीन मुखड़े ते मुंहिंजी नज़र पई, जदों मुंहिंजी दिल में आवाज आयो त ही चेहरो के कूड़े जो चेहरो नथो थी सके, बेशक सच्चो नबी आ, बेशक सच्चो नबी आ। मुझे महबूब के डिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजन लाई उम्र सारिया। कोई या कलीमुल्ला कोई या खलीलुल्ला कोई या कलीमुल्ला कोई या खलीलुल्ला जात सभिनी में सुने मदनिया जी भलारिया। तड़पंदो सोई सजन लाई उम्र सारिया। सारो ही जहान हले मुझे करीम सदके, सारो ही जहान हले सारो ही जहान हले मुझे हबीबन सदके, मुझे सरवर सभिनी ते कई सतारिया। तड़पंदो सोई सजन लाई उम्र सारिया। मुझे महबूब के डिठो जे कवारिया। चो सल्लल्लाहु अलैहि या हजरत अब्दुल्ला बिन सलाम तो फरमाए त जेडी मल महबूब जे हसीन मुखड़े ते मुझी नजर पई, जेडी मल पाक पैगंबर जे रुखे ज़ेबा के मुंह ॾिठो मुझी दिल चयो त ही अल्लाह जो सच्चो नबी आ। अञा न गुफ्तार ॿुधम, अञा न सुने हबीब ते ईमान आंदो हुयम, पर ॾिसण सां दिल चयो त ही अल्लाह जो नबी आ।
मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमायो तमाम महबूब जे करीब आयो से, कायनात जे ताजदार जा चप मुबारक चुरिया, कायनात मुतवज्जह थी वई, आशिकन जा कन मुतवज्जे थिया त हींअर सुणे जी सुणी ज़बान मजा केड़ा पाक लफ्ज़ था निकरन। फरमाए तो जेडी मल महबूबन जा चप मुबारक चुरिया त पहिरियों पहिरियों लफ्ज़, पहिरीं पहिरीं नसीहत, पहिरीं पहिरीं तकरीर, पहिरियों पहिरियों खुतबो, पहिरियों पहिरियों इरशाद जेको मदीने के अहले मदीना के मुझे दिल बर नबी मुखातिब थी फरमायो से ही पाक लफ्ज़ हुआ या अय्युहन्नास, ए इंसानो अफ़शुस सलाम, सलाम आम कयो, व अतइमुत ताम, मानी खारायो, व सल्लू बिल्लैल वन्नास नियाम। रात जे वगड़े में जने मानू सुतल हुजन, मानू निंड में हुजन, तव्हां उथी तहज्जुद जी नमाज पढ़ो। वसिलुल अरहाम, ऐं मिटन सां माइटियूं ॻंढियो, अबे अमड़ सां एहसान कयो, बिरादर सां बिरादरी ॻंढियो, पहचान पहचन सां पंहिंजाइप पैदा कयो, वेझन सां वेझाइप पैदा कयो, रिश्तेदारनि सां रिश्ता जोड़ियो। तदखुलुल जन्नत बिसलाम, त तव्हां सलामती सां जन्नत में दाखिल थींदो। मदीने वारे मीर गारंटी दिनी जन्नत आहे। ईमान आहे पक्का? कंहिंखे पक्का? हाँ, चार गालियूं तव्हां कयो, मदीने वारे मीर गारंटी जन्नत जी ॾेई छॾी। हाँ, सदाईं हिते रहंदो छा? हाँ, सदाईं हिते हूंदो? अॻिते बि हलणो आहे न। अॻियों घर हिकिड़ो जहन्नम आहे जेको अज़ाब जी जाइ आहे, ॿियो जन्नत आहे जेको रहमत ऐं मग़फ़िरत ऐं बख़्शिश ऐं सखावत जी जाइ आहे, जेको नेमतुनि ऐं इनामनि जी जाइ आहे। इन्हनि ॿिनि घरनि मां इंतिख़ाब कयो, कहिड़ो घर खपे? कहिड़ो घर खपे? हाँ, जन्नत खपे। पर जेकॾहिं जन्नत वारे घर जे लाइ मदीने वारो मीर ज़मानत ॾिए, आहे ईमान? आहे पक? हाँ, चार कम तव्हां कयो, मुझे सोने हबीब फरमायो त तव्हां जन्नत में सलामती सां दाखिल थींदो, न हिसाब न पुछाण, बिसलाम, सलामती सां। हिसाब थींदो तो पोइ त सही पुछी बची कोन सघिबो न। मन हू सिब फ़क़त उज़िब, जेके हिसाब कयो वियो न, सॾु थियो फलाणो अचे हिसाब जे लाइ, पोइ बचणु मुश्किल। अदले छुटाना कर को फेरो फज़ुल जो, मदीने वारे साईं फरमायो जॾहिं को मेहमान तव्हां वटि अचे थो, उन खे मानी खारायो था त
तक ए घर धणी ए मानी खाराइण वारा तुंहिंजे ला अजुर छाए, तुंहिंजे ला सवाब छाए। मुझे लजपाल नबी फरमायो कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उमरतिन मक़बूल। घर धणी के गिरह गिरह जे एवज़ में हज कबूल पियल जो, उम्रे कबूल पियल जो सवाब मिलंदो आहे। हज मबरूर ऐं उम्रो मक़बूल, गिरह गिरह जे एवज़। हाँ हाँ जे मोलादाद खाए 50 गिरह तो पो 50 हज नहीं 50 उम्रन जो सवाब सौदो सस्तो आया महांगो। हाँ घबरायो न जो अटो महांगो थी वियो आहे हाणे किथों खारायूं, पेट नथा पाले सघूं, पेट नथा पाले सघूं, किथों वरी मेहमाननि खे खारायूं। बाबा रोज़ी रब ते आहे। भली खणी 100 रुपए में कणक जो दाणो मिले न 100 रुपए में, तब घबरायो न, रोज़ी ॾियण वारो ॾींदो आहे। ईमान वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जाब चुरण वारी शइ आहे, सभिनी जे रोज़ी जो ज़िम्मेदार रब। भला हेतरी महांगाई थी आहे, कॾहिं बुखिया वेठा त कोन आहे, ॾिए थो या कोन थो ॾिए। हाँ चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो, मदीने वारे ताजदार सोने लजपाल नबी फरमायो त जेकरे तमाम मानुन के मानी खारायो त सलामती सा जन्नत में वेंदो। हाँ बखील न बणजो, जंहिंजी मानी तुंहिंजी कानी, समझो था। सब खां भले में भली खैरात अथव मानी जी खैरात। हाँ ॿियूं बि खैरातुनि जा सवें हज़ारे क़िस्म आहिनि खैरातुनि जा, पर भले में भली खैरात आहे मानी जी खैरात। इहो टुकुर गभो मानी जो, इहो मानी जो गभो अघामी हुई त तुंहिंजा दुनिया आख़िरत जा ॾुख रब लाहे छॾींदो। हाँ मानी खाराइण में दिलियूं सुस्त न बनाए, बखीर न बणजो, कंजूस न बणजो। मेहमान अचे न, मेहमान जॾहिं ईंदो आहे त मेहमान पोइ पहुचंदो आहे, रोज़ी उनजी रब अवल मोकिलींदो। ऐं मेहमान जेॾी महिल मोटंदो आहे त मेहमान मोटंदो पोइ आहे, घर धणी जा गुनाह पहिरीं बख़्शिजी वेंदा आहिनि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। बादशाह ज़ालिम हुकुम कयो त को बि खैरात न ॾिए। खैरात ॾींदो त बाहूं ॿई वठी छॾींदो, शहर मां बि लोधे कढंदोसीं। ज़ालिम बादशाह जो हुकुम थी वियो, खैरात माण्हुनि ॾियण बंदि करे छॾी। हिकिड़ो फ़क़ीर मंगतो आहे, दर ते अचे सदा हईं त ख़ुदा जो नालो मेड़ अथव, मूंखे मानी गभो खारायो, मां बुखारो आहियां। माई घर धयाणी चयो, अमा अबा फ़क़ीर ॿुधो कोन अथई, बादशाह ऐलान कयो आहे
चे अम्मा हाओ दुनिया जो बादशाह चवे तो खैरात न कयो पर जेको बादशाहन जो बादशाह वा उहो चे तो खैरात कयो। व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम जो कुछ मूं तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन मां खैरात कयो ख़र्च कयो। मां हाणे तुंहिंजी मर्ज़ी हिन बादशाह जो चयो मञी या बादशाहनि जे बादशाह जो हुकुम मञी। माई चयो त रब जो नालो ख़ाली न मोटाए थो। ॿ मानियूं खणी अचे ॾिनईंसि। फ़क़ीर मानियूं खाईंदो दुआऊं ॾींदो हलियो वियो। बादशाह खे ख़बर पई चौकीदारनि ॿुधायोसीं फलाणी माई ॿ मानियूं ख़ैरात कई घुराई। भाई तोखे ख़बर हुई त मूं हीउ ऐलान कयो आहे? चई हा साईं मूं ॿुधो। तुंहिंजी ख़बर हुई तुंहिंजे कंजूसी जी बख़ीली जी ख़बर हुई पोइ छो ॾिनई? मुंहिंजी बेफ़रमानी छो कई? चई बराबरि तुंहिंजी बेफ़रमानी थी आहे पर मूं पंहिंजे रब करीम जी फर्मा बरदारी कई आहे। ओ बादशाह जेको सज़ा ॾियणी थई सा ॾेई छॾे पर मूं त पंहिंजे मालिक करीम जो हुकुम मञियो आ। ज़ालिम बादशाह हुकुम कयो ॿई बाहूं वढियोसि ऐं शहर मां लोधे ॿाहिरि कयोसि। हुकुम थी वियो बाहूं ॿई वढिजी वियसि बाहूं ॿई कटिजी वियसि। नंढड़ो बचड़ो थञ पिया कुल्हड़े ते विहारी उन जा हथड़ा वठी मथे ते रखे। हाणे बच्चे के खयूं वञे पई घर खां बि नेकाली मिली वई। घर नाहे अछो नाहे बाहूं वढिजी वियूं शहर खां नेकाली मिली वई। बचड़ो कुल्हे ते खयूं रोंदी ॻोढ़ा ॻाड़ींदी वञी रही आ। हलंदे नहर जो किनारो दरिया जो किनारो ॾेयूं वञे पई। उञ लगी आ हथ कोननि पाणी कीअं पीए बुक कीअं झले। हीअं झुकी वात सां पाणी पीअण लगी आ त उहो बच्चो कुल्हनि वारो जो पाणी में किरियो त उहो बि ॿुॾी वियो। ओॾी महिल दाह करे चए थी मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत किथे आ? ए मुंहिंजा मौला तुंहिंजी अता ऐं सखा किथे आ? तो जो फरमायो आ त इन रहमत अल्लाह करीब मिनल मुहसिनीन। मुंहिंजी रहमत नेकी करण वारनि खे तमामु वेझी हूंदी आ। मुंहिंजा मौला उहा तुंहिंजी रहमत किथे आ? मुंहिंजी मदद कर। हाँ गरीब जी दाह दर्दमंद दिल जी दाह निकती आ। देर नथी गुज़रे जो भले घोड़े जा सवार घोड़ा डोड़ाईंदा अचे पोता। हिकिड़ो जो लथो घोड़े ता पानी में बुल ॾेई वो ॿुॾल बचड़ो सही सलामत कढी आयो ॿाहिरि। ऐं ॿियो जो घोड़े तां लथो त उन जे वढियल बाहुनि ते हथ जो फेरायई त ॿई बाहूं सलामत थी वियूं। मां हाणे तूं भली घर मोटी वञ वो ज़ालिम बादशाह बि ख़तम थी वियो। अबा तव्हां केरु आहियो? अबा तव्हां नबी आयो वली आयो मलाइक आयो फरिश्ता आयो रिजालुल गैब आयो छा आयो? तव्हां मुंहिंजी मदद कई। अम्मा असीं तुंहिंजूं उहे ॿ मानियूं आहियूं जेके फ़क़ीर खे ख़ैरात ॾिनियूं हुयई। ॾिनो थिए न किनो वेतर थिए बिघणो सखी सरिया मटर चणो जीअं भेल तीअं भलो थिए। मां असीं तुंहिंजूं उहे ॿ मानियूं आहियूं जेके फ़क़ीर खे ख़ैरात में खारायूं हुयई। हा अबा मानी कमाई आहे न हिते बि कम अचे थी त अॻिते बि कम ॾींदी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा दा ओ फ़क़ीर ओ सखी बणिजो
दिलियूं कुशादियूं रखो। मुझा दोस्तों मेहमान अची वने त तव्हांजी दिल टिड़ी पवे। खुश थियो तो मेहमान आयो आ। ओ मुझा पिरी प्यारा गरीबन जी संभाल लहो, मिस्कीनन जी मदद कयो, मानी ठाहे गरीबन के खारायो त मुझो रब तव्हां राजी थी विंदो। ऐं साईं फरमाइन था मानी खारायो तव्हां सलामती सां जन्नत में। गाल समझो। 3 नंबर ते साईं फरमाइन था सल्लू बिल्लैले वन्नास नियाम। पर मज़ो तो उन रात जी इबादत में आ जेॾीमहिल बचड़ा ॿार सुम्ही पवनि, घर जा भाती सुम्ही पवनि, ऐं फ़क़ीर उथी मुसले खे आबाद कंदो आहे। जेॾीमहिल मुसले ते वेही नमाज़ पढ़ी दुआ जा हथ खणंदो आहे, वेही ज़िक्र कंदो आहे, वेही मुनाजात कंदो आहे। अन जली सुन मन ज़करनी, रब तो फरमाए तो ओॾी महिल मां रब बाने जो मजलिसी हूंदो आहियां, उन सां गॾु हूंदो आहे। अन मा अब्दी इज़ा ज़करनी, जेॾी महिल मुंहिंजो बानो मुंहिंजो ज़िक्र वेही कंदो आहे त ओॾी महिल मां अल्लाह उन सां गॾु हूंदो आहियां। रब गॾु हुजे की था सम्झो, का भलाई आहे कि न? हाँ सुभान अल्लाह। रकाताने फी जौफिल लैलिल आखिरी खैरुम मिनद दुनिया वमा फीहा। रात जे पोएं हिस्से में बरकतूं नमाज नफिल पढ़ण, दुनिया ऐं दुनिया में जेकी कुछ मौजूद आहे सभिनी दौलतुनि खां इहे बरकतूं मथे। हाँ दुनिया में सोन आहिनि, चांदी आहिनि, हीरा आहिनि, लाल आहिनि, जवाहर आहिनि, डॉलर आहिनि, रियाल आहिनि, करंसियूं आहिनि, लखे खज़ाना आहिनि दुनिया में। मदीने वारे साईं फरमायो त सॼी दुनिया जा खज़ाना हिक पासे ऐं इहे बरकतूं पोईं रात जे हिस्से में ॿिए पासे। अहले दिल उरफा आशिकन फरमायो आहे त जेको रात जे पोएं हिस्से दुआ ऐं मुनाजात जो मज़ो आहे सो अहिड़ो मज़ो जन्नत में बि कोन हो। दिल पसंद घर वारी कुंवार शादी वारी रात, मनपसंद घर वारी सां शादी वारी रात में भी ओतिरो लुत्फ ऐं सुरूर न हूंदो जेको रात जे वक़्त में दुआ ऐं ज़िक्र में आशिकनि ऐं आरिफनि खे लुत्फ ऐं सुरूर ईंदो। छो त नफ़सानी ख्वाहिश, नफ़सानी लज़्ज़त खां रूहानी लज़्ज़त लज़ीज़ तरीन। हाँ नफ्स जूं लज़्ज़तूं हासिल कई, खाधन पीतन जूं, बिस्तरनि ते सुम्हण जूं, पर यार जागण वारो रूहानी मज़ो त वठी ॾिस। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ये घणियूं ॻाल्हियूं थी वियूं, याद अथव या विसरी वियूं? हाँ 3। पहिरियों सलाम आम कयो, ॿियो मानी खारायो, टियों रात जी निमाज़, ऐं चौथी ॻाल्हि साईं फरमाइनि था वसिलुल अरहाम, सिल रहमी कयो। कुराबतदारनि सां, रिश्तेदारनि सां, माइटनि सां माइटी ॻंढियो, बिरादर न छिनो। पंहिंजे रिश्तेदार जेको जेतिरो वेझो आहे उन सां ओतिरी वधीक मरवत ऐं महिरबानी कयो। ऐं सिल रहमी में सभ खां वधीक हक़दार अबू ऐं अमड़।
हाँ छो त जहिड़ो एहसान अबो ऐं अमड़ कनि था न पंहिंजे बच्चे ते अहिड़ो एहसान ॿियो को बि करे न सघे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिकिड़े माण्हू चयोसीं मां पंहिंजी अमड़ खे यमन मथां वठी आयो आहियां, हज करायो अथमि। साईं अम्मा जो हक़ अदा कयुमि, यमन मथां वठी आयो आहियांसि, अमड़ खे हज पढ़ायो अथमि, हक़ अदा कयुमि अम्मा जो। साईं खिलिया, पाण फरमायूं त जेकॾहिं तूं ज़मीन जे आख़िरी किनारे खां पंहिंजी अमड़ खे सुवारी ते न कुल्हे ते खणी अचे 100 हज कराई तॾहिं बि अमड़ जी उहा जेका हिकिड़ी राति ॼणण वारी जे ॾींहुं तोखे ॼणियो हुयई, उहा जेका अमड़ तकलीफ़ तुंहिंजे करे सठी हुई, उहो हिकिड़ी राति जो बि थोरो नथो लाहे सघे। 100 हज कराई ज़मीन जे आख़िरी किनारे खां, सो बि सुवारी ते न कुल्हे ते खणी जीजल खे हज जे पढ़ाई, त बि अम्मा जी हिकिड़ी राति जो थोरो नथो लाहे सघे। हाँ अम्मा अम्मा हाँ सुभान अल्लाह। अमड़ वेठी हूंदी न, बच्चो भली ॿिए कंहिं पासे हुजे, ॿिए कंहिं घर में, अम्मा ॿिए घर में हुजे, बचड़ो हुते रोअंदो त अम्मा खे हिते बेकरारी थी, हुनजे अंदरि खीर में सुरपुर शुरू थी वेंदी। अमड़ चवंदी दादी मां वञा थी, मुंहिंजो बच्चो शायदि उथियो, मुंहिंजो बच्चो रोए थो, वञा थी मुंहिंजे बच्चे जे लाइ। केॾो न चवंदा त ग़ैब जो इल्मु अलाह खे आहे, ही त जीजल माउ आहे, हिकिड़ो खूनी रिश्तो आहे, हू हुते ॿार रोए थो, माउ खे हिते ख़बर पई थी। हाँ जेकॾहिं अमड़ खे एतिरो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे त मुंहिंजे मदीने वारे साईं खे उम्मत सां केतिरो प्यार आहे, जेको जीजल अम्मा जे ममता खां बि 70 भेरा वधीक पंहिंजे उम्मतियुनि सां महिरबान। हाँ? कुरान तो फरमाए त अबे अमड़ जे साम्हूं उफ़िम वला तनहर हुमा, उफ़ बि न चओ, उफ़ उफ़ चवण ईअं बि न कयो, उन्हनि खे झिणकियो बि न। उफ़ चवण बाबा उफ़ ईअं छो कयो, उफ़ ईअं छो कई, ईअं बि न चओ। पर उफ़ मजा ॿी मुराद मुफ़सिरनि वरिती आहे त माण्हू खे थकावट थींदी आहे, थकावट जे करे ईअं माण्हू चवंदा ओ उफ़, पंहिंजे सूर हुजे, दर्द हुजे, को दर्द हुजे, का तकलीफ़ हुजे त माण्हू ईअं चवंदो आहे ओफ़। कुरान तो फरमाए त अबे अम्मा जे अॻियां उफ़ बि न कयो, उन्हनि जे साम्हूं तव्हां पंहिंजो ॾुख ज़ाहिर न कयो, छो त हुननि जी तव्हां सां वालिहाना मुहबत आहे। तव्हां पंहिंजे ॾुख जी ॻाल्हि कंदव न, अमड़ वेचारी खे सॼी राति निंड न ईंदी, अमड़ खे सॼी राति निंड न ईंदी, अलाए मुंहिंजे बच्चे छो उफ़ कई, अलाए पेट में सूर हुअसि, अलाए मथे में सूर हुअसि, अलाए कहिड़ी तकलीफ़ हुअसि, छो मुंहिंजे बच्चे खे, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे जी पारत हुजे, वेचारी जी सॼी राति निंड न कंदी। हाँ पंहिंजो ॾुख दर्द जी दाह अम्मा जे साम्हूं, अबे जे साम्हूं न कयो, छो त उन्हनि जी दिलि इहा ॻाल्हि बि बर्दाश्त न करे सघंदी। हाँ पर हिते त सही ख़ुदा को रहम करे, हिकिड़ो माण्हू पियो हीअं ॾेखारे पुठीअ ते इहे कुहाड़ी जा गन ठहिया पिया हुजनिसि, वाहे छा थियो अथई, को जहिड़े में वेह, को दुश्मन विढ़िया अथई, चई न दुश्मन न, पुट अथमि 4, उन्हनि पुटनि मूंखे कुहाड़ी जा गन हया आहिनि। हाँ दुश्मन बि ईअं न मारे जीअं बच्चनि पंहिंजे अबे खे मारियो। हाँ खुदा रहम करे। मुझे सोने हबीब
मदीने वारे साईं फरमायो त जंहिंजे मथां अबो अमड़ नाराज़ आहिनि उन्हनि जे मथां अल्लाह बि नाराज़। हाँ असां बि आया या रसूल अल्लाह अलकमा साह नथो निकिरेसि, सकरात सख़्त थी वई अथसि, ॾाढी तकलीफ़ में आहे, तव्हांजो असाबी आहे, या रसूल अल्लाह दुआ करो। अलकमा जी घर वारी हबीबनि जी ख़िदमत में आई। साईं फरमाए त अलकमा छा थिए तुंहिंजो? चईसि मुंहिंजो मुड़ुसु मां जेरी अथसि? चई हा सी मां जेरी अथसि। फरमाए हुनजी माउ खे आणियो। कुराड़ी आई, अम्मा अलकमा ते राज़ी आहीं या नाराज़? या रसूल अल्लाह मां नाराज़ आहियां। अमड़ छो नाराज़ आहीं? या रसूल अल्लाह इहो पंहिंजे ज़ाल जो चयो मञंदो आहे ऐं मूं अमड़ खे झिणकींदो आहे। साईं फरमाए मोटी वई, माई वई। हबीबन हुकुम ॾिनो त काठियुनि जो अंबार गॾु कयो, ढेर काठियुनि जो, सुकल काठियुनि जो ढेर गॾु कयो, बाहि ॿारियो, पोइ अलकमा खे खणी उन बाहि जे मच में उछलायो, जंहिं ते जीजल अम्मा नाराज़ आहे, मां मोहम्मद करीम उनजो ही फ़ैसिलो थो कयां। जेॾी महिल हबीबन जो हुकुम मिले, काठियूं गॾु थी वञनि, अंबार गॾु थी वञनि, बाहि ॿरी वञे, अलकमा खे खणण लॻनि त कंहिं वञी ॿुधायो जीजल अम्मा खे। मां वीचारी खे जुती पाइण बि यादि न रही, डोड़ंदी आई, या रसूल अल्लाह मुंहिंजे बच्चे खे बाहि में न उछलाइजो, मुंहिंजा महबूब, मां पंहिंजे बच्चे जो इहो ॾुख सही न सघंदसि। साईं फरमाए त मां दुनिया जी बाहि खां आख़िरत वारी बाहि ॾाढी सख़्तु आहे। हाँ? जे तूं माफ़ी नथी ॾींसि त उहो जहन्नम जी बाहि में जो वञे, उहा त हिन खां वधीक सख़्तु आहे। या रसूल अल्लाह मूं पंहिंजे बच्चे खे माफ़ कयो, बख़्श कयो। साईं फरमाए हाणे वञी ॾिसो, वञी ॾिसनि त कलमो पढ़ंदे पढ़ंदे दम परनास। बुज़ुर्ग पियो फरमाए त काबे जो तवाफ़ पियो कयां त हिकिड़ो माण्हू पियो काबे जो तवाफ़ करे ऐं विख विख ते दुआ पियो घुरे, मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे, मौला मूंखे माफ़ी ॾे, मौला मूंखे माफ़ी ॾे। चई त मूं चयोमांसि बाबा ही त क़बूलियत जी जाइ आहे, ख़ुदा जो घर आहे, काबो आहे, ॿी बि का दुआ घुर। चई न साईं बसि इहा दुआ घुरां थो। बसि छो भला एतिरो परेशान आहीं? चईसीं मूंखे 10 साल थिया आहिनि काबे जो तवाफ़ पियो थो कयां, जेॾी महिल काबे जे वेझो थो वञा त काबे मां आवाज़ थो अचे त ओ लानत पोइ मूंखां परे हटी वञे। छो? ही त रहमत जो घर आहे, रब्बुल आलमीन अरहमुर राहिमीन जो दर आहे। तो गुनाह कहिड़ो कयो आहे? चइजे रमज़ान जो महीनो हो, शाम जे वक़्त में अमड़ मानियूं पचायूं रोज़ेदारनि जी रोज़े अफ़तारी जे लाइ। मां बेरोज़ातो हुयुसि, मां खे चवां मां मानी ॾे त खावां। मूंखे प्यार मुंहिंजो चई त बा बच्चा पुट रोज़ेदारनि जी मानी आहे, हींअर तुंहिंजो मानी खाईंदे नींहं ॾिठे जो बांग अचे, अफ़तारी जो टाइम थिए, पोइ भली खाइजे। चई मां ईअं कावड़ में हीअं कयो जो जीअं अमड़ वेठी हुई न तनूर ते मानियूं वेठे पचाई, अम्मा खे खणंदे तनूर में खणी विधो, उनजा पेर सड़ी पिया। बसि उन खां पोइ जीअं मके आयो आहियां, इहो काबे मुंहिंजा रोज़ आवाज़ थो ईअं ॿुधण में अचे त लानत पोइ परे हटी वञ, मुंहिंजे वेझो न अचे। ॾे ख़ुदा जा बाना, पोइ अम्मा जीजल खे रंजाए काबे में छा वठण आयो? वञ वञ अम्मा खे राज़ी कर, वञ जीजल खे वञी राज़ी कर। हू मुंहिंजा दा अबे अम्मा खे रंजाइण वारा, ख़ुदा जो ख़ौफ़ रख। हाँ इहो सभु उधारो अथई। जे अबे अम्मा जी ख़िदमत थो करीं त इहा उधारी अथई। सुभाणे तुंहिंजा बच्चा थींदा, तुंहिंजी ख़िदमत कंदा। अगरि अबे अम्मा खे नाराज़ थो करीं, उनजी दिलि रंजाई थो, इहो उधारो अथई। जल्द तुंहिंजा बच्चा बि अहिड़ा थींदा जेके तोखे ईअं उकूबत ॾींदा जे तूं पंहिंजे अबे अम्मा सां थो करीं।
हर गुनाह जी सज़ा रब चाहे बख्शे छॾे, रब चाहे ताख़ीर सां ॾिए, रब चाहे आख़िरत में जहन्नम में मोकिले, पर हिकिड़ो गुनाह अहिड़ो आहे जंहिंजी बिना देर जे दुनिया में सज़ा मिलंदी आहे, उहा बेअमा जी बेफ़रमानी। आख़िरत में तो सज़ा मिले ही मिले, पर दुनिया के अंदर ऐं जल्दी उनखे उकूबत मिलंदी, उनखे सज़ा मिलंदी, जेको अबे अमा खे रंजाईंदो आहे। हाँ, चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं पंजे अबे अमड़ सा एहसान करण, नेकी करण जी कीअं पंहिंजी उम्मत के तालीम अमली तरह तालीम ॾिनी। हाँ, मक्को फतह थियो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जर्राना वटि 17 ॾींहं क़याम फरमायो। जर्राना जी मंज़िल ते 17 ॾींहं महबूब रहिया, लश्कर मोकिलियऊं, ही इलाइक़ा फतह थिया, ही इलाइक़ा मक्के जी मज़ाफ़ात फतह थी, कबीलो बनु साद फतह थियो, माले गनीमत आया, कबीलो बनु साद उहो आ जिते मुझे महबूब जी जीजल अम्मा साइण हलीमा सादिया, जे महबूबन के थञ प्यारी हुई, उन्हें अम्मा साइण जो कबीलो बनी साद भी फतह थियो, माले गनीमत आया, हबीबन करीमन जी खिदमत में कैदी मर्द, कैदियाणियों औरतूं, उठ घोड़ा कबीले बनु साद जा उहे हबीबन जी खिदमत में पहुता माले गनीमत जी सूरत में। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा आहिनि, सहाबन जी जमायत, हज़ारे असहाबी मुझे दिलबर नबी दे दीद लगायूं वेठा आहिनि, महबूबन जे रुखे पाक जे जलवे ॾिसण जे लाइ मुश्ताक वेठा आहिनि। ऐं जेॾी महिल महबूब वेंदा हा न त सहाबा किराम पंहिंजूं दीदूं महबूब जे रुखे पाक में लॻाए वेंदा, हेॾे होॾे न ॾिसंदा। 10,000 असाबी वेठा आहिनि। ओचितो हिकिड़ी ॿुढड़ी औरत साम्हूं अची रही आहे, ऐं ॿुढड़ो मर्द बि उन सां गॾु आहे। जेॾी महिल उहा ॿुढड़ी औरत आई त ॿिन्ही जहाननि जो सरदार उथी बीठा आहे, मुंहिंजा सोना हबीब उथी बीठा, पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर लाइ विछायो। असाबी जेके नवां नवां मुस्लमान थिया, हिक ॿिए खां पुछनि पिया, दा इहा औरत केरु आहे, असांजो सरदार हिन जेकी उथी बीठो आहे। इहो मर्द केरु आहे जो महबूब ॿिन्ही जहाननि जा सरदार जंहिंजे आजिया जे लाइ उथी बीठा आहिनि, जेके पंहिंजे कुल्हनि जी चादर विछाए विहारनि था, जेके पुराणा असहाबी हुआ, उन्हनि चयो दा तव्हां नथा सुञाणो, इहा जेका ॿुढड़ी औरत आई आहे मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी रज़ाई अम्मा हलीमा साइण। जे मुझे महबूब के नंढपण में पालियो हो, बल्कि ये चइजे त जंहिंखे मदीने वारे पालियो हो, जेके
मदीने वारे पालियो उहा इहा हलीमा साइणा जो अम्मा हलीमा साइण फरमाए थी तो जने मक्के मजा महबूब के पंजे घर खणी आयस तफसीर मजहरी वारो रिवायत आने तो अम्मा साइण फरमायो तो मुखे कदे बत्ती बारण जी जरूरत ही कोन पई हुई घर जे अंदर रात थी विंदी हुई सारे कबीले बनु साद जा घर ऊंदा थी विंदा पर मुझो घर रोशन ही रोशन हूंदो हुयो अम्मा ये छाजी रोशनी हुई साइण फरमाए थी मुझे महबूब जो रुखे पाक रोशन हूंदो हुयो असां बत्ती न बारींदा हुयासीं महबूबन जे चेहरे जी रोशनी में पंहिंजे घर जो कमकार करे वठंदासीं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नए दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नए सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे सवे दुनिया में सुनो बेहद हुस्न वारा पर तो साम जाल के सिर्फ में बिहण जी नाए सुभान अल्लाह ओ मुझा प्री प्यारा मुझे सुने हबीब पंजी रज़ाई अम्मा जी एडी वडी ताज़ीम कई महबूब नंगन नातन रिश्तन जो वडो भरम रखंदा हुया समझो था हातिम ताई अरब जो वडो मशहूर सखी थी गुजरियो केर गलायो हातिम ताई वडो सखी थी गुजरियो उन जो कबीलो जरे फतह थियो इस्लाम जो पैगाम उसने पहुतो उए कबीले वारा कैदी थी आया उन्हन कैदियुन में हातिम जी न्याणी भी कैद थी आई हातिम ताई जी न्याणी कैद थी आई उन कैदियुन जे अंदर जी वो आई त कंहिं हैसियत में उनजो मथे जी गंदी रो लही हुई हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सामो जनी मल हातिम जी न्याणी आई उनजो मथो उघाड़ो ॾिठुन मुझे सोने हबीब पंहिंजी चादर लाए हाथ मुझी न्याणी खे पाराई मां आजादी चाहियां थी कैदियानी आया पाण फरमायो तोखे आजाद कयोसीं चीसी मां अकेली आजादी कबूल न कंदसि उहा बि त हातिम जी न्याणी हुई न वो आम औरत कौन हुई हातिम जी न्याणी हुई सखी जी न्याणी हुई चई या रसूल अल्लाह मां अकेली आजादी न कबूल कंदस मुझे कबीले वारा मुझे कौम वारा पाण हुकुम जारी फरमायो त हातिम जे पूरी कौम वारा जेकी कैदी सभिनी खे आजाद कयो सैयद हलीमा सादिया आई साईं पुछा कन था मड़ कीअं अचण थियो आहे अर्ज करे थी सही मुझे कबीले जा कैदी आया हैं माले गनीमत उठ घोड़ा उहे कैद थी आया हैं मर्द औरतूं कैद थी आया हैं मुझे कबीले वारन मुखे चयो त ही महबूब अहिड़ो आहे जेको रिश्तेदारी जो नंग सुञाणंदो आहे सो मुखे जे मिंथ कयूं त तूं नबी सोने जी अम्मा ही खीर प्यारण वारी तूं असां सां सिफारिशी थी गॾिजी हल महबूब तुंहिंजी सिफारिश रद्द न कंदा साईं फरमाया तो मुझे खबर हुई तो तू जरूर मुझी अम्मा ईंदी है हुकुम फरमायो तो मुझी अम्मा जे कबीले जा जेकी भी कैदी हिन उनके आजाद कयो माले गनीमत वापस कयो
जेको पंहिंजे कुरैशन वटि हुयुनि बनु हाशिम खे जेको माले गनीमत विराहिजी मिलियो पाण फरमायो बनु हाशिम वारा वापसि कयो त ॿियनि असहाबनि अर्ज़ कयोसीं पोइ जेको भला असांखे आयो आहे माले गनीमत असांजे हिसे में आयो आहे तव्हां बनु हाशिम खे रुॻे वापसि वराइण जे लाइ चयो आहे असांखे छुन था हुकुम ॾियो असीं बि तुंहिंजे दर जा ग़ुलाम आहियूं जेको हुकुम हूंदो हबीब असीं तुंहिंजे हर हुकुम मञण जे लाइ तयार आहियूं जेको जाए के जीजल अम्मा जेका हकीकी अम्मा है उनजी केतरी इज्जत हुंदी केतरी ताज़ीम हुंदी हाँ ॿुधायो जेकॾहिं अबे अम्मा के नाराज़ कयो अथव मां हथ ॿधी तो अर्ज़ कयांव त वञो पंहिंजी अम्मा खां वञी माफ़ी वठो वञो पंहिंजे अबे खां वञी माफ़ी वठो पंहिंजी आक़िबत बर्बाद न कयो पंहिंजी आख़िरत बर्बाद न कयो वञो वञण खां पोइ पहिरियों कमु इहो कयो पंहिंजे अबे अमड़ खां माफ़ी वठो नाराज़ आहिनि त उनखे राज़ी कयो हाँ जेकॾहिं पीउ मां अहिड़ो कमु चवनि जंहिंमें अल्लाह ऐं उनजे हबीब जी नाराज़गी हुजे मसलन चवंदा निमाज़ न पढ़ चवंदा शिरक कर कुफ्र जी ॻाल्हि चवनि था अहिड़ी ॻाल्हि न मञी ला ताअत लिल मखलूक फी मासियतिल खालिक मखलूक जी अहिड़ी फर्मा बरदारी न कयो जंहिंमें खालिक नाराज़ थी पवे सम्झो था जेकॾहिं अहिड़ो कमु चवनि जेको क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ हुजे अल्लाह जे बेफ़रमानी जो हुकुम कनि अहिड़ी ॻाल्हि कोन मञबी बाक़ी दुनियावी मामलात में दुनियावी ॻाल्हियुनि में जेको हुकुम कनि था उहो मञो बज़ाहिर तव्हांखे नुक़सान थो नज़र अचे वला तुअक्कन वालिदैक व इन अमराक अन तखरुज मिन अहलिक व मालिक पीउ मां जी बेफ़रमानी न कर भली तोखे चवनि था घर खां ॿार खां निकिरी वञ त बि अबे मां जी बेफ़रमानी न कर या त उन्हनि खे राज़ी कर हाँ मुंहिंजा दोस्तो अबे अम्मा जी फर्मा बरदारी कयो तदखुलुल जन्नत बिस्सलाम तव्हां सलामती सां जन्नत में दाख़िल थींदा छा सलामती सां बेहिश्त में दाख़िल थींदा चार कम तव्हां कयो मदीने वारो साईं ज़ामिन आहे ऐं इहो पहिरियों ख़ुतबो आहे जेको अहले मदीना खे मुंहिंजे दिलबर नबी ख़िताब फरमायो हाँ महबूब जो हुकुम क़बूल आहे सलाम आम कयो सलाम आम कयो माण्हुनि खे मानी खारायो ऐं राति जी निमाज़ अदा कयो ऐं माइटनि सां माइटियूं ॻंढियो अबे अम्मा जी फर्मा बरदारी कयो अबे अम्मा सां सुठो सलूक रखो नेक बणिजी सालिह बणिजी पर इहो रस्तो तॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत सम्झो था दीन कीअं नसीब थींदो दीन जूं ॻाल्हियूं कीअं नसीब थींदियूं जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेहंदो सालिहनि जी संगत में वेहंदो दिलियूं कटिजी वियूं दिलियूं सख़्त थी वियूं दिलियूं कारियूं थी वियूं हाँ इन्हनि कल्बनि जी कट तॾहिं लहंदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेहंदो उजड़ल वेरान दिल खे आबाद कंदा त अल्लाह जा वली उन्हनि जी सोबत में वियो हाँ हिकिड़ो ॾींहुं हिते अचो हे ॿियो आचर कज़ा न कयो 29 ॾिहाड़ा पंहिंजे कमनि सां आयो इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं तव्हांजे 29 ॾींहंनि जो कफ़ारो बणिजी हाँ ही मजलिस मामूली न समझो हिन महफ़िल के अजायो न समझो हजार कम हुजन सीड़ाए बि हिन हाज़िरी ते पहुचो ही ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधियूं न बनायो हिननि ॻाल्हियुनि खे पलव में ॿधी वञो अमल वारा बणिजी वञो साले ई सदोरा बणिजी वञो महबूब जे दर जा सच्चा ग़ुलाम बणिजी मुझे आका जा फर्मा बरदार बणिजी वञो सोने सरदार जा सच्चा ग़ुलाम उहे हिन जो हबीबन जो हुकुम मिले तो उन ते अमल करे ॾेखारे हाँ जे निमाज़ न पढ़ंदा आहियो त निमाज़ पढ़ो दाढ़ी नाहे त सुवारी रखायो गुनाहनि जा कम छॾियो बुराइनि जा कम छॾियो
नेकी जे रस्ते ते हलो, अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो साईं राज़ी थिए। रब करीम जल्ल शानो मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना या अरहमर राहिमीन, अल्लाहुम्मा अग़फ़िर लना या अरहमर राहिमीन व अंत ख़ैरुल गाफ़िरीन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर, ख़ताऊं दरगुज़र कर, पंहिंजी महब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। पंहिंजे हबीब जे सदके करम कर। मुंहिंजा मौला हिन जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सल्लम।